बाबा अवा छो दिल लाथी है अदा यासिर दे अवा जे अखियन में भां सां मिलण वारी खुशी दिसण पई चाहिए हुन जी सच्चाई ते शक न करियो। पुट मूं किथे चयो आहे त हुन जी सच्चाई ते मूंखे शक आहे। यासिर मुंहिंजो भरम आहे, बस हू थोरो वधीक सेंसिटिव आहे ऐं इन में जल्दबाज़ी पियो करे। न रुगो सेंसिटिव आहे बल्कि हू रिश्तन जे तकद्दुस के भी समझे थो। हू हाणे गिल्टी फील पियो करे। अवां खेसि कल्ह जेको भी चयो हू विसारे नथो सघे। पुट जंहिं भाउ मुंहिंजी इज़त न रखी मां हुन वटि लंघी वियुसि, पर हुन मुंहिंजी दिलि खे लताड़े पेरनि हेठां रखी छॾियो। उन वटि यासिर नौकर थी बीठल हो। बस मूंखे इन ॻाल्हि जी ॾाढी तकलीफ़ थी आहे बाबा। बाबा ये ना है, यासिर उते नौकर ना है बल्कि हू एक पूरे डिपार्टमेंट जो हेड है। हाँ हू असांखे एतमाद में वठी इहो कम करे हा त पोइ चङो हो, पर हाणे भी कुछ बिगड़ियो ना है। सोट माहीन त अदा यासिर के मुकम्मल सपोर्ट पई करे। हू चाचा जे बिल्कुल मुखालिफ थी बीठी आहे। सौराब के ईअं मुंहिंजे पुट ते हथ खणण न घुर्जे हा बाबा। हुन सदाई धारियनि जो आदरभाव कयो आहे ऐं पंहिंजनि जा पर साड़िया आहिनि। मां संदसि ग़लतफहमी खे दूर करण ते घुरियो, पर हुन मूंखे मोट न ॾिनी। हुन लीक ॾेई सभु रिश्ता ख़तम करे छॾिया ऐं इहो मां सभु कुझु यासिर खे ॿुधायो बाबा। पोइ बि यासिर बाबा हाणे छॾियो हिन रंज खे, अदा सां ॻाल्हाए वठो। हुन मानी भी न खाधी आहे हिन वक़्त ताईं। अच्छा ओके, तव्हां हीअं कयो जो डाइनिंग टेबल ते मानी लॻायो, असां सभई गॾिजी खाईंदासीं। ओके बेटा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।